कने मोहम्मद खान में हज़रत आगा पीर मोहम्मद सैयद जान सरंदी जी 18वीं वरसी के मौके ते यादगार रूहानियत ऐं इल्मी अज़मत से भरपूर तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब के मरकज़ी ख़ुसूसियत शानदार क्विज़ कॉम्पिटिशन हुई, जंहिंमें ज़िले के निजी ऐं सरकारी स्कूलों के 400 खां वधीक शागिर्दनि भरपूर शिरकत कई। वधीक तफ़सील हबीब शेख जी रिपोर्ट में। टनोवन खान में हज़रत आगा पीर मोहम्मद सैयद जान सरंदी जी 18वीं वरसी के मौके ते यादगार रूहानियत ऐं इल्मी अज़मत से भरपूर तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब की मरकज़ी ख़ुसूसियत शानदार क्विज़ कॉम्पिटिशन हुई। उन मौके ते अगवान धरती टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त हज़रत आगा पीर मोहम्मद सैयद जान सरंदी जेका सियासी समाजी मज़हबी इल्मी शख्सियत हुआ ऐं अॻूं MPA हुआ, उन्हनि जी यादि में अॼु असां उन्हनि जी 18वीं वरसी मल्हाए रहिया आहियूं। हिकिड़ो सिर्फ़ु ग़म जो ॾींहुं करे न मल्हायो आहे, बल्कि असां उनखे हिकिड़ो हौसलो जुरत ऐं हिमत वारो ॾींहुं करे ऐं मुक़ाबले वारो ॾींहुं करे मल्हायो आहे। अॼु उन्हनि जी यादि में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। जेके हुनजो इलाइक़े लाइ जेके ख़िदमतूं हुयूं या जेके उन्हनि जा एफर्ट्स हुआ, उन जे पेश नज़र उन में जेको आहे वरसी सां गॾु सां हिते जेको आहे ॿारनि लाइ क्विज़ कॉम्पिटिशन रखियो आहे। तमामु स्कूल्स जेके ज़िले जा आहिनि, उनमें सरकारी आहिनि ऐं प्राइवेट आहिनि, सभिनी खे हिते शागिर्दनि खे उन्हनि में मुक़ाबला कराया आहिनि। समाजी शऊर के हवाले सां जेका ही सरगर्मी मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें स्कूलनि जा ॿार आहिनि, खोड़ सारा शागिर्द आहिनि, शहर जा नौजवान आहिनि, उन्हनि में हिकिड़े कॉम्पिटिशन जो माहौल पैदा कयो आहे। मुक़ाबलेबाज़ी वारो जेको रुझान आहे उनखे हथी ॾिनी पई वञे। पूरे सिंध जी उहा शख़्सियत रही आहे जंहिं पंहिंजे साईं जे लाइ हिकिड़ो मशहूरु पाक आहे। साईं माशाल्लाह इंसाफ़ जी तरफ़ ॼातो वञे थो। सरंदी कम्यूनिटी में हुआ फ़ैसिला वग़ैरह जेके पिया वेंदा आहिनि उहे सभिनि जा बराबरि, पर साईं मोहम्मद सैयद जान सरंदी फ़ैसिलनि जे हिसाब से वॾो को इंसाफ़ पसंद माण्हू हूंदो हुयो। यहाँ स्टेज पर आए, काफ़ी तैयारी कर आए थे और काफ़ी बच्चों ने आखिर तक जो है वो मुकाबला किया। तो ये प्रोग्राम ओवरऑल बहुत अच्छा रहा। यहाँ पे बहुत सारी इंटरेस्टिंग एक्टिविटीज करवाई गई, जिन पे काफ़ी जो है वो इनामात रखे गए थे। कैमरामैन हबीब शेख, धरती टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।